चैनल ठाहियां, पर मुंहिंजी कुझु ॾींहंनि जे अंदरि हज़ारे माण्हुनि उनखे सपोर्ट कयो आहे। हज़ारे माण्हुनि जेके गैर सिंधी आहिनि, जेके ॿियनि सूबनि में रहनि था, जेके ॿियनि मुल्कनि में रहनि था, उन्हनि ताईं बि सिंध जो केस आउं पहुचायां पियो। ऐं इन ताईं हेसी ताईं मुंहिंजे ख़्याल में को सिंधी ॿियो अहिड़ो यूट्यूबर बि कोन पैदा थी सघियो आहे जेको फ़िलहालु इन लेवल ते इहे सिंध ॻाल्हियूं ओसि ताईं पहुचाए। पीपुल्स पार्टी जी चमचागिरी वारा जाम आहिनि, पर जंहिं लेवल ते हिकिड़ी ॻाल्हि पहुचाइजे उन जे लाइ मूं पंहिंजो जेको किरदारु आहे कोशिशि कयां पियो। ऐं तकबुर खां तौबा आहे, पर आउं ज़रूरु चवां थो त हर सिंध जे नौजवान खे पंहिंजो हिसो विझणु खपे। असां पंहिंजा मसइला दुनिया ताईं पहुचाइण जे लाइ जेके प्लेटफॉर्म आहिनि उन्हनि खे इस्तेमालु कयूं। हिननि जाइलनि खे मुंहिंजे बारे में का ख़बर ई कोन्हे, ईअं कंहिंजे फूक ते जेको आहे त फूकूं ॾींदियूं वधनि, त इन जे करे बहरहाल को मसइलो कोन्हे। ऐं आउं इहा शइ ज़रूरी चवां थो त सिंध जे अंदरि सिंध जा नौजवान, हाणे इलेक्शन अचे पई, पीपुल्स पार्टी घणनि पुराणनि MPs खे ऐं MNAs खे टिकेटूं न पई ॾे, ठेकेदारनि खे टिकेटूं ॾे पई। जीअं जेकबाबाद में शेरमोहम्मद मुगेरी पंहिंजा पैसा ॾेई ऐं टिकेट पियो वठे, ऐं असलम अबड़े खे शायदि हू न ॾींदा, जेका हाणे ख़बर पई आहे। घोटकी में बि इहो मसइलो आहे। त असां सिंध जे माण्हुनि खे, हीअ जेके ठेकेदार आहिनि, जेके 5-5, 10-10 करोड़ रुपया ॾेई बिलावल हाउस मां टिकेट वठी ईंदा, इहे सिंध जी ख़िदमत कोन कंदा, इहे ठीकनि जे ज़रिए सिंध खे लुटींदा। जेके पंहिंजे भाइरनि खे पंहिंजे प्रॉपर्टी जे करे माराए सघनि था, उहे माण्हू सिंध जी नुमाइंदगी वञी ऐवाननि ते कंदा, त असां उन्हनि जी भरपूर मुज़ाहमत कयूं। असां उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी मुहिम हलायूं। असां सिंध जे अंदरि हिकिड़ी आगाही जो हिकिड़ो जेको आहे न अमल शुरू कयूं, जंहिंमें ही चमचियूं, धूता, धूतियूं, इहे सभु असांजे अॻियां ईंदा, पर उन्हनि जी का परवाह न आहे। ऐं इन जे करे चवां थो त असांखे सिंध जे अंदरि हिकिड़ी तब्दीली आणणी आहे। सिंध जे अंदरि असांखे तब्दीली जे लाइ अॻियां कोशिशि करणी आहे। ऐं सिंध जा ही जेके सरदार आहिनि, इहे हरामी आहिनि। इहे सिंध जा सरदार खंज़ीर खां वधीक ख़तरनाक आहिनि। खंज़ीर माण्हू खे ॾिसी भॼंदो आहे, ही खंज़ीर ख़ामोश थी हमिलो कंदा आहिनि। जंहिंमें असांजा चांडिया, जिन ते 2-3 ॾींहं सम्झनि पिया त आउं चुप आहियां, चमचनि खां हुननि एतिरियूं तस्वीरूं रखायूं, सिर्फ़ु काकूस में वञण जी तस्वीर हिननि जी न बची आहे, बाक़ी हर क़िस्म जी हिननि तस्वीरूं रखायूं आहिनि। ऐं उन्हनि सरदारनि जो तव्हां फिटी ॾिसो त हुननि जो हिकिड़ो इंटरव्यू रुॻो हलियो आहे अख़बार में, ऐं उन अख़बार जो जेको 40 सालनि खां वठी करता धरता हो, उनखे लत हणी मालिकनि कढी छॾियो आहे। ही सरदार सिंध जे अंदरि, ही सरकारी सरदार आहिनि, ही जाली सरदार आहिनि। इहे सिंध जे हक़नि जा गाज़िब आहिनि। सिंध जे ग़रीब माण्हुनि जे ज़ुल्म ऐं बर्बरियत सां उन्हनि जा हक़ खाई पंहिंजा पेट भरे पंहिंजे किने मोह वारे पुटनि ऐं औलादनि खे तयारु पिया कनि त उहे वरी ज़ुल्म जो सिलसिलो ॿियनि ते जारी रखनि। हीअ सिंध में जेके तालीम जी तबाही आहे, उनजो रीज़न सिर्फ़ु इहो आहे त सिंध जो को बि बच्चो पढ़ंदो त उहो सरदार जी औताक ते न वेंदो, हू थाणे ते न वेंदो, हू सुभाणे जेको आहे न कंहिं बि जाबर जे अॻियां झुकंदो न। इन जे करे असां खां स्कूल खसिया विया, असां खां तालीम खसी वई, असांजे मथां ही रिश्वतखोर पेटू सिस्टम आणे ऐं पुलिस आणे असांखे जेलनि में हणाए, हिननि इहे सिस्टम कया आहिनि। त आउं सिंध जे नौजवाननि खे अपील कयां थो त जेको ही बिलावल ज़रदारी ही जेको वञे थो हिन खानो ख़राब कैफ़े में जे करे वञे, त घटि में घटि को बाज़मीर माण्हू उते पंहिंजी सिंध जी ॻाल्हि ज़रूरु करे। ही जेके धूतियूं आहिनि, इन्हनि खे को परवाह कोन्हे, ही बेज़मीर माण्हू आहिनि, हिननि जी उमिरि हिकिड़ी गुज़री वई आहे। ॿियो हिननि वटि को हाणे ऑप्शन कोन्हे मशहूरु थियण जो। इन जे करे ही इन क़िस्म जूं हरकतूं करे ऐं शेख अयाज़ खे खपाए ऐं ही धंधो कनि पियूं। त सिंध जा नौजवानो, तव्हांजे मथां ही जेके सिंध यूनिवर्सिटी में FIR कटाइनि पियूं, इहे धूतियुनि जे करे पियूं कटिजनि। ही धूतियूं आहिनि जेके वाइस चांसलर खे उनखां मरातूं अची ऐं सभु कुझु करे ऐं तव्हांजे मथां FIR पियूं कटाइनि। त ऐं अॼु बि हिननि जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरा थिया आहिनि। त आउं सिंध यूनिवर्सिटी जे बि उन्हनि जेके मुलाज़िम आहिनि या जेके उते जा उस्ताद आहिनि, उन्हनि खे बि अपील थो कयां त महिरबानी करे हिननि धूतियुनि खे लीडरशिप मां कढो। हाणे हिननि जो ज़वाल जो टाइम आहे, हिननि खे इहो माना हिननि खां जान छॾायो। ॿी ॻाल्हि इहा, ही जेको सिंध जो असुलु मसइलो आहे, उहो सरदार ऐं रियासत आहे। रियासत मतिलबु सिंध जी जेका पुलिस आहे, असां जेसी ताईं पुलिस सरदारनि सां गॾु बीठी हूंदी, जेका रियासत जो जेको अमल दख़ल आहे, उनजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त सिंध जे माण्हुनि खे डंडे जे ज़रिए असां झुकायूं,
ॾंडे जे ज़रिए उन्हनि खां वोट वठूं, ॾंडे जे ज़रिए उन्हनि जा हक़ खसे ऐं हिकिड़ा अहिड़ा माण्हू इक़्तिदार में आणियूं जेके हिननि खे पादर हणनि। त उन जे करे जेसीं ताईं इहो सिस्टम हलंदो असां सिंधी ईअं ई पादरनि में रहंदासीं। बलोचिस्तान वारियूं मायूं जेके पंहिंजे सरकारी ऐं बेज़मीर सरदारनि जे ख़िलाफ़ बीह रहियूं आहिनि, जेके बि तव्हां सरदार ॾिसो था इक़्तिदार में वेठा आहिनि, मुछूं 5-5 किलोमीटर जूं अथनि, बलोचिस्तान जूं या सिंध जूं, इन्हनि बेज़मीरनि खां पुछो त तव्हां धंधो कहिड़ो कंदा आहियो, मायूं नचाईंदा आहियो, मायूं फ़राहम कंदा आहियो, वॾनि जनरलनि कर्नलनि ऐं अरबन जी दलाली कंदा आहियो, ऐं तव्हां सिंध ऐं पंहिंजी धरतीअ जो सौदो कंदा आहियो, ऐं उन जे नतीजे में तव्हांखे विज़ारतूं मिलंदियूं आहिनि, इन जे नतीजे में तव्हां वज़ीर आज़म थींदा आहियो, इन जे नतीजे में तव्हां बलोचनि ऐं सिंधियुनि जे हक़नि खे खपाए ऐं इक़्तिदार में ईंदा रहंदा आहियो। जेके असुल बाज़मीर मायूं आहिनि उहे इहे आहिनि जेके रोडनि ते आहिनि, जेके हज़ारनि जे जथनि में वञनि पियूं, जितां जितां गुज़रनि पियूं, उन्हनि जो बलोच ऐं ॿिया आदर भाव था कनि। असां सिंधियुनि में आहे गैरत? असां सिंधियुनि में टके जी गैरत न रही आहे, न ग़रीबनि में न अमीरनि में। अमीरनि में त आसरो ई छॾियो, ऐं न वरी असांजे जेके ही बाक़ी आहिनि माण्हू जिन जे मथां थोरी घणी ज़िम्मेदारी आहे। असां बिल्कुलु कमज़ोर पोज़ीशन में आहियूं। बलूचिस्तान वारा वरी बि पंहिंजी आवाज़ उथारे था वञनि, असां उन्हनि खां बि पोइ ते अची विया आहियूं। महिरबानी करे हिन ख़ैराती सिस्टम मां निकिरो, पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ बग़ावत जेका वोट जे ज़रिए उहा कयो, ऐं इक़्तिदार पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजे माण्हुनि जे हवाले करण जी कोशिशि कयो। इहा पीपल्स पार्टी तव्हांजे लाइ स्लो पॉइज़न आहे, तव्हांखे आहिस्ते 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 मारींदी, तव्हांखे जल्दी न मारींदी। ही उहे कम करे वेंदा जेके अरगून, तुरखान ऐं उन जा जेके ॿिया ज़ालिम रहिया आहिनि माज़ी में, उन्हनि खां बि वधीक ख़तरनाक ही जियाल आहिनि। त महिरबानी करे इन जे लाइ अखि पटियो ऐं सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ बग़ावत जारी रखो। कश्मीर में हिकु त वरी क्राइम शुरू थियो आहे, वरी उते सरदारी चार्ली चपलन ऐं ॿिया ऐं खोसा ऐं सभु वरी मुड़ुस माण्हू थिया आहिनि, ऐं इन ते बि थोरो असांखे आवाज़ उथारणु खपे। मूंखे ख़बर पई आहे त घणा हिंदू आहिनि जेके हिंदू भाइर असांजा कश्मीर छॾे हलिया विया आहिनि, ऐं इहो इलाही हिकिड़ो सुठो अमल कोन्हे, ख़तरनाक अमल आहे। ऐं कश्मीर जे आउं हिंदू बिरादरी खे बि चवां थो त महिरबानी करे इन चार्ली चपलन ऐं इहो जेको ढगो अथव इन खां जान छॾायो, मुड़सी कयो, ऐं ॿियूं बिरादरियूं बि आहिनि उहे बि मुड़सी कनि, त तव्हांखे को बि माण्हू तंग नथो करे सघे। जेसीं ताईं ॿधी हूंदी तव्हांखे केरु टोड़े न सघंदो, ऐं जेसीं ताईं तव्हां कमज़ोर हूंदव तव्हांखे सभु माण्हू टोड़े हिकु हिकु करे कचो कचो खाई छॾींदा। ईअं ई कंबर में तव्हां ही सरदार ॾिसो असां वारा, को माण्हू पोइ अथनि, को माण्हू लॻनि था, ॼट सफ़ा बसि रुॻो अंग्रेज़ी अलाए किथां वञी सिखी आया आहिनि, बाक़ी हिननि में ॼटकी भरी पई आहे। एॾा ॼट आहिनि जो असां पूरी दुनिया जा सरदार हिकिड़े पासे ॾांहुं कयो, इहे कंबर वारा असांजा चांडिया साहिबान हिकिड़े पासे ॾांहुं कयो, तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी त ही आहिनि छा। माण्हू सां माण्हू खे माण्हू नथा सम्झनि, क़त्ल कराईंदे फ़ख़्रु कनि था, माण्हू माराईंदे फ़ख़्रु कनि था, पुलिस जे ज़रिए के एफआईआरूं कटराए फ़ख़्रु महसूसु कनि था, ऐं अरबन खे घुराए राति जो मुजरा कराइनि, ॿिया कराइनि, उन्हनि ते फ़ख़्रु महसूसु कनि था, ऐं पंहिंजे कंहिं ग़रीब माण्हू जो हक़ु ॾियण में हिननि खे मौत थो अचे। त आउं उन्हनि खे वरी चवां थो, जेसीं ताईं तव्हांजो इहो सिस्टम जारी रहंदो ऐं जेसीं ताईं असांजे साह आहे असांजी सिसी में, असां तव्हांजे ख़िलाफ़ु हूंदासीं हाणे, ऐं तव्हांखे क़िबलो दुरुस्त कराईंदासीं इनशाअल्लाह। इन करे ही क़त्लेआम बंदि कयो, साज़िशूं बंदि कयो, माण्हुनि सां ज़्यादतियूं बंदि कयो, माण्हू थियो, इंसान थियो, ऐं पोइ असां बि तव्हां सां इज़त सां ॻाल्हाईंदासीं। ही मुंहिंजो अॼु अमल आहे। ऐं महिरबानी करे तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके बि आहिनि साड़ोला माण्हू, साड़ सड़ियो माण्हू सड़ी 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 मरी वेंदो बसि। त असांजी इहा ई वॾी कामयाबी आहे त असां कमु था कयूं, धूतनि खे बाहि थी लॻे, धूतनि खे बाहि थी लॻे, इन खां वधीक छा। माना असांजी इम्पोर्टेंस ॾिसो न, त हिकिड़ियूं जेके धूतियूं चवनि थियूं त असां वटि टाइम कोन्हे, उहे असांजे मथां टाइम कढी असां ते पोस्टूं रखनि थियूं। इहा असांजी कामयाबी आहे। सरदारनि जूं निंड्रूं हराम करायूं आहिनि, घणनि जूं असां कयूं आहिनि, इनशाअल्लाह उहो कंदासीं। ऐं रही ॻाल्हि इहा त असांखे पंहिंजे सिंध जे हक़नि जे लाइ ईअं गॾिजी आवाज़ जेसि ताईं न उथारींदासीं तेसि ताईं कुझु न थींदो। थैंक यू सो मच। ऐं हिते राति आहे, तव्हां वटि ॾींहुं हूंदो, तव्हां इंजॉय कयो, असां सुम्हूं था। थैंक यू सो मच।